अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं इम्तियाज़ ख़ास के लिए हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं नंढड़ो टॉपिक आहे, उहो आहे गाह। गाह सूमरनि जे दौर जी सिंफ़ आहे। सिंध में गाहूं क़दीम ज़माने खां भट भान ऐं चारण ॻाए वॼाए पेश कंदा हुआ। ईअं चई सघिजे थो त गाह हिकु क़िस्म जो वाक़ियाती या बयानी बैत आहे ऐं गाह जो बुनियादु ॻाए आहे। ॻाइण मां गाह बनियो। सूमरनि जे दौर में दोदे चनेसर जी जंग लॻी। सूमरनि जूं गुजरनि सां ऐं ॼाम हाले सां जंगियूं थियूं ऐं चावड़नि सां बि मारका थिया। उन्हनि बाबति भटनि भाननि जूं गाहूं मक़बूल थियूं। चई सघिजे थो त भाननि ऐं भटनि जूं ई गाहूं वाक़िअनि जे रूनुमा थियण ते चयूं वयूं। मिसाल तौरु चनेसर पग ॿधण जो फ़ैसिलो माउ खां वठण लाइ अंदरि कोट में वञे थो ऐं पोयां सरदार दोदे खे पग ॿधाइनि था। उन बाबति हिकु गाह आहे त वेह पुॼाणा पीउ जे, आओ चनेसर आओ, भाग सणाओ तुंहिंजो, तोखे भली ॼणियो माओ। या हिकु ॿी गाह आहे त समा सोढा सूमरा, राज जित मिड़नि, ख़लकूं उत अचनि दोदे जी दरबार में। उन खां सवाइ गुजरनि सां जंग ऐं सुलह ऐं भेण जो संग ॾियण बाबति ठाह जे सिलसिले में बि गाहूं मिलनि थियूं, जिन में हीअ गाह घणी मक़बूल थी। जर न खुटनि कुंगरे, राव न ॻंढीनि वेण, वेंदी गुजरे त बि चवंदा दोदे भेण।